नहीं थई तो वही चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। चो चो सल्लल्लाहु अलैहि या मिठी पाक बोली प्रिय जी भलिया, मिठी पाक बोली प्रिय जी भलिया, तॾहिं तो खे तोता ज़िबाहीअ मिलिया, ओ तॾहिं तो खे तोता ज़िबाहीअ मिलिया। मिठो नालो यार जो तू पल पल पचार, चतुअड़ा चमन में आहीं ॾींहं चार, मिठो मुल्क पंहिंजो न भुलिजी विसार, चतुअड़ा चमन में आहीं ॾींहं चार। जिंदगी फानी है, जिंदगी बेबका है, मौत मथा भरियो बीठो आ, कल कोन पवंदई ओचितो इज़राइल जा हथ गिचीअ में पइजी वेंदा। अब हाउ हाँ मौत अचण वारो आ। हाँ रब तो फरमाए अलम नजअल लहू ऐनैन व लिसान व शफतैन, मूं रब तव्हांखे ॿ अखियूं ॾिनियूं, ज़बान ॾिनी, ॿ चप ॾिना, त छाजे लाइ ॾिना? इन अखियुनि सां दीदार कर मदीने वारे जो, इन अखियुनि सां दीदार कर रब जे बैत अतीक काबे शरीफ। हाँ काबे खे ॾिसण बि इबादत आहे। खुदा जो कसम जेॾीमहिल मक्का मुकर्रमा में रब तोखे हाज़िरी जी तौफ़ीक़ ॾिए न, जॾहिं मक्के पाक में पहुची ऐं बैतुल्लाह शरीफ ते हीअं पहिरीं नज़र पवई न, जेको ज़बान मां लफ़्ज़ कढंदे रब हीअं कंदो। हाँ केॾो बि पत्थर दिलि हुजे, केॾो बि सख़्तु दिलि हुजे, पर जेॾीमहिल बैतुल्लाह शरीफ ते नज़र थी पए त दिलि मेण पणिजी थी वञे, बेवस अखियुनि मां ॻोढ़ा वही था पवनि। हाँ वह शफ़त आहिनि, रब चप ॾिना अथई त इन चपनि सां वञी हजर असवद खे चुम। हाँ अल हजरुल असवद यमीनुल्लाह अज़्ज़ व जल्ल फिल अर्द युसाफिहु बिहा ख़ल्क़िही कमा युसाफिर रजुल अख़ाहु। हिन धरती जे मथां हजर असवद अल्लाह जो साॼो हथ आहे। जे हजर असवद खे चुमियो, जे हजर असवद ते हथ रखियो, ॼणु अल्लाह जे हथ सां हथ मिलाए। हाँ ॾिस आशिक उते कीअं था सिर ॾियनि हजर असवद खे चुमण महिल। हाँ हर कंहिंजी जीअं परवाना शमअ ते टुटंदा आहिनि, हर कंहिंजी ख्वाहिशात मां इन खे हजर पाक खे अवल मां चुमा। ख़ुदा जो कसम इएं हर वक्त में हुजूम में आशिका लॻो पियो आहे। उन हजर पाक खे जेको चुमे थो इश्क ऐं अदब सां, कंहिंखे अज़ियत न पहुचाए, हजर असवद खे चुमी मोटे तो रब उनजा गुनाह बख़्शे छॾे। हाँ रब चप इन जे लाइ ॾिना आहिनि, ख़ुदा जे घर खे चुम, हजर असवद खे चुम, क़ुरान खे चुम। सुनन दारमी जे अंदर हदीस ईंदी आहे, हज़रत इक्रमा रज़ियल्लाहु तआला अन्हु हीअं क़ुरान खोले पढ़ंदा हुआ, पढ़ंदे पढ़ंदे फ़र्ते मुसरत में मोहब्बत में अची क़ुरान खे चपनि ते रखे चुमंदा, अखियुनि सां लाहींदा, क़ुरान खे सीने सां लाहे चवंदा किताब रब्बी किताब रब्बी किताब रब्बी, मुंहिंजे रब जो किताब, मुंहिंजे रब जो किताब, मुंहिंजे रब जो क़ुरान आहे। ईअं चुमंदा हुआ ऐं सीने सां लाहींदा हुआ। हाँ हे नजदुल ख़ैर आहे। चपन के कीअं इस्तेमाल कंदे, ज़बान के कीअं इस्तेमाल कंदे, अखियुनि के कीअं इस्तेमाल कंदे, नजदुल ख़ैर इहो। हाँ बाक़ी नजदुल शर कहिड़ो आहे? ज़बान सां गारियूं ॾिए, गिलाऊं करे, कूड़ ॻाल्हाए, ठगियूं करे, दोलाब करे, परावा हक़ खाई वञे, हुनखे गार ॾिनई, हुनखे घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हायईं, हुनजी दिलि आज़ारी कयईं। या ज़बान वारो नांग अथसि जेको माण्हुनि खे ॾंगींदो थो वधे। हाँ ज़बान अथई या नांग अथई?
गला हाँ ज़बान नांग जे मिसल आहे पर जोगी नांग खणंदा आहिनि त टुबड़ी में कीअं टुबड़ी में पोइ केॾी महिल करतब ॾेखारींदा आहिनि त उनखे टुबड़ी जो ढकु लाहींदा आहिनि पोइ ज़रूरत महिल मुरलियूं वॼाए ऐं नांग ॾेखारे वरी उनखे टुबड़ी में बंदि कंदा आहिनि हाँ ही ज़बान बि नांग जे मिसल आहे रब इन जे मथां चपन जी टुबड़ी ठाही छॾी कोन सम्झो न हे वात हिकिड़ी टुबड़ी वांगुरु हाँ जेॾी महिल ज़रूरत पवे न ओॾी महिल भली ॻाल्हि आहे क़ुर जी तिलावत करणी हुजे ज़बान खुलियल हुजे सलात पढ़णी हुजे सुभान अल्लाह चवणो हुजे अल्हम्दुलिल्लाह चवणो हुजे अल्लाह अकबर चवणो हुजे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवणो हुजे हाँ हिकिड़ा सलात था पढ़नि ॿिया वरी चपन खे टाका लॻल अथई छा थियो टुबड़ी में बंद चङाई जी ॻाल्हि हुजे नजदुल ख़ैर जी ॻाल्हि हुजे त ज़बान